कुजा थियो? ए तुझी तबीयत तो ठीक है ना? को ख़ास फ़र्क पड़े पियो। बुखार घटिजी वियो आहे पर खंघ वधंदी पई वञे। काका तू ये न चो, अलाह कंदो तू निमरो थी वेंदे। ए आऊं सोजर के चाह तो होड़ो वापस मोटाए। ए ना बा न, फिलहाल छॾ। जे ॻाल्हि घणी थी वई पोइ मोटी हलंदासीं। तुझी मर्ज़ी, बाक़ी असा कने ही रोजगार तोखा मथे कीने। ए अबा आ मुंहिंजो फिक्र न करियो, मां ठीक थी वेंदुसि। काका सोचा देख खबर खैर दाए। हाँ नबर खैर है अल्लाह खैर कयो। चाचा जी मेरी थोड़ी तबीयत खराब है। वो सही ना वो खणी लो अस्पताल ले। समझ बादशाह मुखे ये बुधा मुझे अम्मा कहती है मुझे बाबा के भी तू खाई वे केड़ा पुछंदे मुझे अम्मा के भी तू खाई वे मुझे भी खाई वे दिसंदे सूरतूं मुझे हिनड़े लाड़ जा हाणे वरी बरसात इंदी तूफान इंदो सब मरी वेंदा। हाल सुन ॿेर मच्छू मारींदे न एड़ी गलती वरी कोन कंदस। हाणे मच्छू तो मारियूं न हाणे मच्छू तोखे मारींदियूं। हल अॻिते थी पुट। माझी वो माझी वो माझी वो माझी वो ओ माझी वो। राजा हाणे ड्रामा सीरियल पाणी ऐं प्रीत जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।